अस्सलामुअलैकुम नाज़रीन जी जुंगा ने संगर माया माशूक अली भुट्टो नाज़रीन मौजूद आहियूं अरबी लाड़काने अंदर जिते पीपीपी वर्कर कमीशन की तरफां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी के हवाले से प्रोग्राम सजायो आहे जेको मोहम्मद खान साहब मुनर अब्बासी सफदर अब्बासी ऐं मैडम नाहिद खान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेको पॉलिटिकल सेक्रेटरी ऐं पुराणी वर्कर ॻाल्हि ॿोल कयूं यादि में कन्वेंशन सजायो वियो आहे इन हवाले से तव्हां कुझु ॿुधाईंदा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी का यादगिरी का वर्षे जे प्रोग्राम आहे जो उनखे करे अक़ीदत पेश करण लाइ उहो ॾिनो ऐं जो जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी जेका सियासत आहे उहा शदीद माण्हुनि खे यादि थी अचे हिन वक़्तु जेका पाकिस्तान में सियासी माण्हू आहिनि उहे उन दौरे न रहिया आहिनि ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी जेका यादि आहे हुनजी कमी जेका आहे महसूसु थींदी हुन तमामु पाकिस्तान खे माण्हुनि खे ग़रीब माण्हुनि खे हेठि घणी मथे कयो बसि असां चऊं जेका बेनज़ीर भुट्टो साहिब जी कमी आहे उहा शायदि कॾहिं न बची सघे तव्हां पंहिंजे पार्टी वर्कर जेके पीपीपी वर्कर कन्वेंशन जा जेके तव्हांजा मेंबर आहिनि वर्कर आहिनि उन्हनि खे तव्हां वर्सी जे हवाले सां को पैगाम ॾियणु चाहींदो बसि उहो बेनज़ीर भुट्टो साहिब आहे जेको आहे त जेके नए क़दम हली बेनज़ीर साहिब जे जेके आइडियल आहे जेको नज़रियो आहे उहो अॻिते वधाईंदासीं सामने अॻिते वधां वॾी महिरबानी साईं तव्हांजी